न ॻाल्हायो, कूड़ न ॻाल्हायो। अल-किज़्बु मिक़रारुल ईमान, कूड़ ईमान जी कैंची आहे। जीअं कैंची कपड़े खे कटे ज़रा ज़रा भाग करे छॾींदी आहे, तीअं कूड़ माण्हू जे ईमान खे तबाह करे छॾींदो। साईं फरमाईंदा मुनाफ़िक़ में टे निशानियूं आहिनि, जंहिंमें उहे टे निशानियूं सो सम्झो त इहो पक्को मुनाफ़िक़ आहे। जे हिकिड़ी निशानी अथसि इहा निफ़ाक़ जी निशानी आहे। कहिड़ियूं टे निशानियूं? साईं फरमाईंदा ॻाल्हाईंदो कूड़ हणंदो, इहा मुनाफ़िक़ जी निशानी आहे। वाइदो ॾियोसि, वाइदो करे त वाइदो न पाड़ींदो, ज़बान जो कचो हूंदो, वाइदो न पाड़ींदो, इहो मुनाफ़िक़ जी निशानी आहे। अमानत में ख़ियानत कंदो, इहा बि मुनाफ़िक़ जी निशानी आहे। ॻाल्हाए त कूड़ हणे, वाइदो न पाड़े, अमानत में ख़ियानत करे, ये टे ॻाल्हियूं जंहिंमें ॾिसो सम्झो कट्टर मुनाफ़िक़ आहे, पक्को मुनाफ़िक़ आहे। पर जे हिकिड़ी ॻाल्हि अथसि त इहा उन में निफ़ाक़ जी मुनाफ़िक़त जी निशानी आहे। जे तव्हां फ़क़ीर आहियो त सच ॻाल्हायो, जे फ़क़ीर आहियो, जे मोमिन आहियो, मुस्तफ़ा जा आशिक़ आहियो, त पोइ पंहिंजे कौल ऐं इक़रार खे पाणी ॾींदो, वाइदो कंदव त पाड़ींदव। जेकॾहिं तव्हां सचा मोमिन आहियो त अमानतदार थींदव, अमानत में ख़ियानत न कंदव। जो सल्लल्लाहु